दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सूमरो दादू भरसांकोट लाल बख्श शाहणी जे रहवासी दादू प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मोहम्मद जुड़ेल शाहणी, अशरफ शाहणी, हमीम लाल बख्श शाहणी ऐं ॿियनि साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल ॾींहुं उन जो नौजवान नींगर अहमद पुट जुड़ेल शाहणी खे मोहंदर भरिसां लुकमान पुल वटां हथियारनि जे ज़ोर ते खान उर्फ़ खानू, मुश्ताक शाहणी, शहबाज़ उर्फ़ शहज़ादो, मुमताज़, मुजीब रहमान ऐं ॿिया हथियारनि जे ज़ोर ते अगवा करे जंहिंजी बाज़ियाबी जे लाइ असां खां धाड़ेलनि 50 लख रुपया तलब कया न ॾियण ते नींगर खे क़तल करण जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। नींगर जी बाज़ियाबी लाइ असां दादू SSP मोड़ ते एहतजाज कयोसीं। SHO S सेक्शन बेनज़ीर जमाली थाणे में अची ख़ातिरी कराई त नौजवान नींगर खे बाज़ियाब कराए नौजवान नींगर खे अगवा कंदड़ मथां केस दाख़िल कयो वेंदो, पर 24 कलाक गुज़रण बावजूद न असांजो नींगर बाज़ियाब थियो आहे न वरी वाक़िए जो केस दाख़िल थियो आहे। हाणे मोहंदर पुलिस ऐं दादू A सेक्शन पुलिस असांखे धमकाए रही आहे त वाक़िए जो केस दाख़िल न कंदासीं न वरी नींगर बाज़ियाब कराइण में मदद कंदासीं। हिननि चयो त नौजवान नींगर अहमद पुट मोहम्मद जुड़ेल शाहणी खे अगवा कंदड़ टोले जे हिकु फ़र्द जंहिंमें खान उर्फ़ खानू शाहणी मथां 55 केस जॾहिं त मुश्ताक शाहणी मथां 14, शहबाज़ शाहणी मथां 18 केस दाख़िल थियल आहिनि, जिन में अगवा, चोरी, फुर, क़तल समेत ॿिया केस शामिल आहिनि। नौजवान खे नींगर खे अगवा कंदड़ ॻोठ समेत आसपास जे इलाइक़े में तर ॿारे छॾियो आहे। हर रोज़ ॻोठाणनि खां भतो वठणु आम ॻाल्हि बणिजी वई आहे। इनकार कंदड़ ॻोठाणनि जे घरनि में दाख़िल थी चौपायो माल चोरी करण समेत घरनि में धाड़ा हणी रहिया आहिनि। मुज़ाहिरीन IG सिंध DIG हैदराबाद खां मुतालबो कयो त असांजे नींगर खे बाज़ियाब कराए नींगर खे अगवा कंदड़ टोले खे गिरफ़्तार करे असां ॻोठाणनि खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे। ॿी सूरत में इंडस हाईवे ते पुलिस ऐं धाड़ेलनि जे ख़िलाफ़ धरणो हयो वेंदो।